वेलकम बैक नाज़रीन। सिंध टीवी न्यूज़ जी ख़ुसूसी ट्रांसमिशन जे सिलसिले खे बरक़रार रखी वेठा आहियूं। ताज़ा तरीन अपडेट्स इहे आहिनि त 24 कलाकनि वारो जेको वक़्तु घुरियो वियो हो उहो वक़्तु पूरो थी चुको आहे। इंतज़ारु आहे त हिन वक़्तु कहिड़ी सूरत हाल थिए थी ऐं इन खां अलावा हुकूमत ऐं एहतजाजी पार्टियुनि जो जेको डेडलॉक आहे उहो अञा ताईं बरक़रार आहे, उन में को बि रदोबदल न थी सघियो आहे। शाह साहब, हिन वक़्तु सूरत हाल तव्हां कीअं था ॾिसो? पेट जे कारकुननि तरफ़ां इहा तयारी कई पई वञे, फुल अलर्ट आहिनि, जॾहिं त सिक्योरिटी FC जा एहलकार ऐं पुलिस बि अलर्ट बीठी आहे। बिल्कुल इहो त एक्सपेक्टेड हुयो, इहो कल्ह थियणो हुयो। विच में आर्मी चीफ साहब वारी जेका एंट्री थी उन में हाणे ज़ाहिर 24 कलाक त पूरा थिया न। ऐं जेके छा ॻाल्हियूं थियूं पस मंज़र, मां तव्हांखे कल्ह हिकिड़ी ॻाल्हि इहा चई त 2-3 बुनियादी ॻाल्हियूं हे अॻुवाण अची कंदा, पब्लिक कंदा हुनखे, पर काफ़ी ॻाल्हियूं जेके आहिनि डिटेल्ड उहे साम्हूं हाली न ईंदियूं। उहे इन जे लाइ न ईंदियूं त उहो माहौल, हाणे तव्हां ॾिसो डिटेल ख़बर न आई न, त उनजो अॼु छा थियो, मंझंदि जो सॼो कन्फ्यूजन थियो। इहो ISPR ऐं वज़ीर आज़म जे बयान वारो, फ़ौज जी जेका जेको बि इहो हुयो सॼो मसइलो। हाणे ॻाल्हि इहा आहे त ही बि हिकिड़ो वरी ही माहौल या टेम्पो ठाहिण वारी ॻाल्हि आहे। मूंखे नथो लॻे त ही अॻिते वधंदा। ही हिकिड़ो टेम्पो ठाहिण त इहो हिकिड़ो गवर्नमेंट खे मैसेज ॾियणु, नवाज़ शरीफ़ खे डायरेक्ट मैसेज ॾियणु त तव्हां नथा असांजी ॻाल्हि ॿुधो, असां वधूं था ऐं वधंदा कोन। ऐं वधंदा बिल्कुलु पार्लियामेंट जे मथां, वज़ीर आज़म हाउस जे मथां, कैबिनेट डिवीज़न जे मथां, को कैबिनेट जेको इहो आहे पाक सेक्रेटेरिएट जे मथां को इम्कानी तौर ते टेक ओवर कोन कंदा। थी सघे थो 15-20 कदम वधनि ऐं पोइ वरी को विच में को फ़ैसिलो अचे। शाह साहब, एडवोकेट ज़ाहिद बाजवा साहब असां सां गॾु आहिनि, वाइस प्रेसिडेंट आहिनि PTI यूथ विंग जा। जी अस्सलाम वालेकुम बाजवा साहब, आपको वेलकम कहते हैं सिचुएशन सेंटर में। आप जो है वो पाकिस्तान तहरीक इंसाफ के नुमाइंदगी कर रहे हैं यूथ की, और मामला जो है अभी वो काफ़ी संगीनी इख्तियार करता जा रहा है। 24 घंटे की जो डेडलाइन है वो भी, जो मोहलत मांगी गई थी वो भी ख़त्म हो गई। अब क्या आपका लाएमल है, क्या आप बढ़ रहे हैं अभी जैसे खान साहब ने कहा? खान साहब ने सर जो आप देखें जो नवाज शरीफ ने किया है, कल तो बड़ी खुली स्टेटमेंट आ गई थी इस पे मीडिया पे भी कि चेयरमैन साहब को आर्मी चीफ साहब ने मैसेज भेजा था कि आप 24 आवर के लिए जो है ना वो डिले करें। सही। तो खान साहब आज जो है आइंदा का लाहेअमल इंशाल्लाह अपनी जो स्पीच है 11 बजे की, उसमें आइंदा का लाहेअमल देंगे। नौजवान तैयार हैं। अच्छा। जितनी भी यहाँ तक नौबत पहुंची है इसके जिम्मेदार नवाज शरीफ और शहबाज शरीफ खुद हैं। शायद मामला खुश असलूबी से तय पा जाते, लेकिन इन्होंने आर्मी पे भी झूठा इल्जाम जो आयद किया है कि हमने आर्मी से नहीं कहा कि वो मामलात को सॉल्व करें जी। तो आज आपने देखा कि DG ISPR का बयान भी आ गया है। उन्होंने कहा कि खुद वजीर आजम ने वजीर आजम हाउस में कहा था चीफ ऑफ आर्मी स्टाफ को कि जो है ना वो मामलात को सुलझाएं, लेकिन एक तरफ कौमी असम्बली में आज झूठ बोल रहे हैं, मियां साहब ने भी झूठ बोला, वो पूरी कौम के सामने आ गया है। दूसरी साइड पे पाकिस्तान के आला अदारे का बयान भी आ गया है। ये तजाद बढ़ता जा रहा है और ये सारे हालात के जिम्मेदार ये दोनों भाई हैं। अच्छा बाजवा साहब, वैसे तो हम लाइव तकरीर का जो है वो भी हम सुन रहे हैं, जो डेवलपमेंट्स हैं लाइव सुन रहे हैं, हम बखूबी वाकिफ़ भी हैं जो भी हालात हैं, डेवलपमेंट्स होने जा रही हैं। मैं बिलखुसूस आपसे जो मकसद है मेरा बात करने का बाजवा साहब, वो ये है कि आप यूथ की नुमाइंदगी कर रहे हैं, आप उनको हेड कर रहे हैं, लीड कर रहे हैं। आप की स्ट्रेटजी क्या है? आपके पास कितने नौजवान हैं, कितनी यूथ फोर्स अभी है? अगर खान साहब कहते हैं कि बढ़ पड़ो तो आप क्या समझते हैं, आपकी स्ट्रेटजी क्या है? आप क्या फिस्ट फाइटिंग में आ जाएंगे अगर आपको रोका गया? आपके पास डंडे हैं जैसे पाकिस्तान अवामी तहरीक के पास हैं, आपकी स्ट्रेटजी क्या होगी? अभी तक तो हमारी जो स्ट्रेटजी है वो तो पीसफुल तरीके से जो है ना वो मामला जो है तय पा जाए, लेकिन अगर चेयरमैन साहब कॉल देते हैं कि आप आगे बढ़ो तो इस वक्त जो तरीके इंसाफ के नौजवान है, पिंडी और इस्लामाबाद की यूथ है, कम से कम जो है ना 20 से 25 हजार यूथ का नौजवान यहाँ मौजूद है। अच्छा। ठीक है, लेकिन हम जो है वो तशद्दुद नहीं चाहते, क्योंकि कल स्टेटमेंट आ गई थी DG ISPR की कि मसल्ला फौज जो है पाकिस्तान के सिविलियन पे गोली नहीं चलाएगी। अच्छा। अगर वहाँ जी
اچھا آپ نے کہا کہ ایس پی آر کا ایک ریلیز آئی کہ وہ سویلین پہ گولی نہیں چلائے گی، مگر آپ کیا سمجھتے ہیں کہ وہ تو ایک ٹیئر کی بات آ رہی ہے، لیئرز کی بات آ رہی ہے، آپ کو سب سے پہلے ریزسٹنس تو پولیس کی طرف سے ملے گی، تو آپ کیا سمجھتے ہیں کہ پولیس نے اگر کوئی ایسا اقدام کیا، آپ کو روکا گیا، تو آپ کیسے پھر وہ صورتحال سے جو ہے وہ آپ کیسے نپٹیں گے؟ خان صاحب نے ریکویسٹ کی تھی آئی جی اسلام آباد سے بھی، ابھی تک تو پولیس کی طرف سے کوئی ریزسٹنس نہیں آئی، اچھا۔ اور ہمیں امید ہے انشاءاللہ کہ پاکستان کی پولیس جو ہے وہ ریزسٹنس نہیں کرے گی، اور نہ ہی ایف سی جو ہے، اگر وہ کریں گے تو یہ پاکستان کی بقا کی جنگ ہے۔ عمران خان کی کال پہ ہم نوجوان جو عمران خان کہیں گے وہ انشاءاللہ ہم کر گزریں گے۔ اچھا، ایک آخری سوال باجوہ صاحب، کہ اگر نوجوان اپنے جذبات پر قابو نہ رکھ سکے اور آپ ان کو کنٹرول نہ کر سکے اور کوئی ناخوشگوار واقعہ پیش آ جاتا ہے خدا نخواستہ، تو پھر ساری بات تو آپ کے اوپر آ جائے گی، اس کو کیسے کنٹرول کریں گے آپ؟ سر اتنے دن صبر کیا، لوگ 20 دن سے گھروں سے نکلے ہوئے ہیں، لوگ پاکستان کے لیے آئے ہیں، یہ کوئی ایسا لالچی نوجوان نہیں ہے، پاکستان کے پڑھے لکھے انجینئر، ڈاکٹر، وکلاء اور جتنی پاکستان کی سویلائز سوسائٹی ہے، سول سوسائٹی ہے، وہ لوگ آئے ہوئے ہیں، وہ اپنی بقا کی جنگ لڑ رہے ہیں۔ خان صاحب کی کال پہ جو بھی ہوا، جس طرح بھی ہوا، لیکن اس کے ذمہ دار نواز شریف اور شہباز شریف ہوں گے۔ ہم نے تو یہاں 15 دن بیٹھ کے صبر کیا ہے جی، ان کے خلاف قتل کے مقدمات درج ہو چکے ہیں، ٹھیک ہے، ابھی بھی یہ اگر یہ عمران خان پہ یا پی ٹی آئی پہ یہ ذمہ داری عائد نہیں ہوگی، اگر کچھ بھی ہوا، غلط ہوا، ایسا واقعہ رونما ہوا، تو اس کے ذمہ دار نواز شریف اور شہباز شریف ہوں گے۔ اچھا، بہت شکریہ آپ کا زاہد سلیم باجوہ صاحب، آپ نے سچویشن سینٹر میں ہم سے بات کی۔ شاہ صاحب یہ تو اگ میں ہی کلیئر کرے چکیوں نے احتجاجی دھریوں تو جيڪڏهن کچھ بھی ٿيو تو ان جو ذمہ دار احتجاج کندڑ دھریوں نہ، جڏهن ته حکومت هوندي، جڏهن ته صورتحال ائين آهي ته ٻئي ذمہ دار هونديون، جيڪڏهن خدا نخواستہ صورتحال ڪنهن بگاڙ طرف وڃي ٿي ته سڀئي ان جا ذمہ دار هوندا، ڇو ته هوڏ تان کا به احتجاج ڪندڙ دھریون لهن ٿيون، ان حکومت کو مثبت فيصلو ٿي ڪري، پر تان جي ڳالهه صحیح आहे ته ڊيٽيل جيڪڏهن اچي وڃي ها ڪل جيڪي جنهن بیان جي ISPR پاران تصديق کئي وئي ان کي جيڪو صحیح نمونے بیان کيو ويو ته جيڪڏهن اهو ڊيٽيلز ۾ اچي وڃن ها جيڪي پارٽي جي مشاورت ٿئي ٿي، سرڪاري طور تي ان بیان جي جيڪا تصديق بر وقت تھی وڃي، اهڙي کنفيوژن واري صورتحال پیدا نه ٿئي، کم از کم گهٽ ۾ گهٽ هن وقت اسان هن کنڊيشن ۾ نہ آهيون۔ جی ہاں، ہن وقت اسان کہیں بھی ایڈے ایڈونچر کے اسان افورڈ نٿا کرے سگھوں کہیں بھی اسٹیج تے، پر ہانے ڳالहि इहा ई आहे त मां थोरो हवालो ॾींदुमि इन सॼे अॼु जी जेके डेवलपमेंट्स आहिनि उन में ख़ुर्शीद शाह साहब जेको अॼु जेको उन जो ख़िताबु हुयो असेंबली में, उन खां पोइ हाणे ॾिसो हिकिड़ो वरी हाणे लेटेस्ट हिकिड़ो बयानु आयो आहे मखदूम अमीन फ़हीम साहब जो, त इन में भला कहिड़ो जेको आहे मसइलो आहे जे अगरि नवाज़ शरीफ़ साहब महीने जे लाइ जेको आहे उहो हटायो वञे उनखे, ऐं हू चवनि था त इहो बि आइन जे ज़रिए, कानून जे ज़रिए, मतिलबु तरमीम करे पार्लियामेंट में इहो थी सघे थो, 2/3 मेजॉरिटी आहे हिननि जी, ऐं ऑपोज़िशन पार्टीज़ आई एम श्योर उन्हनि हो बाक़ाइदा साथ ॾिनियूं, ऐं मां चाहियां थो यूनानिमस रेज़ोल्यूशन में थी सघे थो। त हाणे पीपल्स पार्टी में तव्हां ॾिसो न हिकिड़े पासे शाह साहब इन अमीन फ़हीम साहब जे बयान खे पोइ कंटिन्यू कयूं था, ज़फ़र हिलाली साहब असां सां लाइन ते आहिनि। अस्सलाम वालेकुम ज़फ़र हिलाली साहब। जी वालेकुम सलाम। क्या देखते हैं सूरत-ए-हाल? वैसे तो आज आपने हमें ज्वाइन करना था स्टूडियो में, लेकिन शायद आप थोड़ा सा देर हो गई आपको, इसलिए हमने आपको जो है वो लाइन पे लिया है। और बड़े माफ करिए, मैं जरूर आता, मगर वो इतना बिजी था कि मैं टाइम पे नहीं पहुंच सकूं। नहीं, कोई बात नहीं, हमारे लिए आपके जो व्यू और ओपिनियन है वो ज़्यादा इम्पोर्टेंट है, जो हम आपसे अभी लेना भी चाह रहे हैं। अभी मौजूदा जो सूरत-ए-हाल है अप टिल नाउ, हाउ डू यू सी थिंग्स मूविंग इन विच डायरेक्शन? आप क्या देखते हैं, कहाँ जा रही हैं अब? मेरा अपना ख्याल ये है कि जी मैंने कहा है कि द काउंटडाउन हैज बिगन। अच्छा, सही। अच्छा, ये पाकिस्तान अवामी तहरीक और पाकिस्तान तहरीक इंसाफ जो है वो मेरे ख्याल से कि अभी जो हमने उनकी बातें सुनी हैं और विजुअल्स देखे हैं, तो वो तो तैयारी में नज़र आ रहे हैं, कोई मतलब आगे बढ़ने के लिए, और कॉल का इंतज़ार, कॉल जो है उसके इंतज़ार में है कि कॉल आ जाए लीडर्स की तरफ से। अभी पाकिस्तान अवामी तहरीक का एक मुशावरती अहम इजलास चल रहा है, कोर कमेटी का उनका, और पाकिस्तान तहरीक इंसाफ भी अभी अपने लाएमल का ऐलान करने जा रही है।
تو آپ سمجھتے ہیں کہ اس سے پہلے معاملات حل ہو سکتے ہیں یا یہ واقعی بڑھ پڑیں گے؟ نہیں جی بالکل، اب معاملات نہیں حل سکتے. انہوں نے خود کہا ہے کہ بات چیت بھی ختم ہے. ان کے سٹانس جو ہے مختلف سٹانس اتنے اسٹرانگ ہیں اور اتنا بڑا ڈیوائڈ ہے، گیپ ہے ان درمیان ان کے دونوں کے، کہ میرے خیال میں کوئی میٹنگ پلیس کمپرومائز نہیں ہو سکتا. اچھا یہ بتائیں ظفر اللہ علی صاحب کہ اگر کوئی معاملہ اگر حل نہیں ہو سکتا، اور جیسا کہ ابھی آپ نے بیان کیا کہ دونوں نے بولا ہے کہ مذاکرات کی اب گنجائش نہیں ہے، تو جو کل رات کو ڈیولپمنٹ ہوئی ہے آرمی چیف جو سامنے آئے، تو پھر اس میں کیا آرمی ایز این انسٹیٹیوشن رسوائی ان کو نہیں ہوگی کہ وہ بھی معاملات کو کنٹرول نہیں کر سکے؟ نہیں جی دیکھیے، آرمی کو نواز شریف صاحب نے کہا تھا، کچھ کہانی انہوں نے بنایا تھا، جو جب آئی ایس پی آر کا ٹویٹ آیا وہ جنرل باجوہ سے، جی وہ تو اس کو کمپلیٹلی بیلائی کر دیا، مانے اس کو اس نے ڈسپروو رد کر دیا. تو اس سے پتہ یہ چلتا ہے کہ نواز شریف صاحب، میں تو حیران ہوں کہ انہوں نے فوج کو 245 سے ملوث کیا اس معاملے میں. پھر انہوں نے فوج کو روز روز ملتے رہے. ان کا خیال یہ تھا کہ یہ شاید امپریشن دے گا کہ فوج اور ان کا بڑا یہ تھا کلوز کوآپریشن. جی مگر ایکچولی اٹ واز ناٹ اے سائن آف اسٹرینتھ، اٹ واز اے سائن آف ویکنس. اس کے معنی کہ اتنے دفعے ملنا کہ یہ کوئی مانے کچھ مقصد ہی نہیں تھا. اتنے دفعے ملنا، کیا مل کے آپ کیا بات کر رہے تھے؟ کتنے ڈس ایگریمنٹ تھے آپ کے کہ آپ کو بار بار ملنا پڑتا تھا؟ تو میرے خیال میں آج جو لاسٹ اسٹرا یہ تھا جب انہوں نے کہا کہ فوج کو ہم نے نہیں بلایا مگر فوج کو یہ پارٹیز نے بلایا، اور ہم نے صرف کہا ہاں اگر آپ بات کر سکتے ہیں ان کے ساتھ تو کریں. تو جب وہ آئی ایس پی آر کا اسٹیٹمنٹ آیا کہ گورنمنٹ نے ہمیں پوچھا ہے، they have asked us for facilitation، تو وہ that meant کہ وہ صحیح نہیں کہہ رہے تھے. اب آپ کو پتا ہے کہ یہ نواز شریف صاحب کارگل کے بارے میں وہ کہہ رہے تھے ان کو کچھ پتا نہیں ہے. اس کے بعد وہ کہنے لگے کہ وہ جو باہر گئے تھے اس کے بارے میں انہوں نے کوئی اگریمنٹ نہیں کی تھی مشرف کے ساتھ. تیسری بار انہوں نے کہا کہ مشرف صاحب کو انڈائٹمنٹ کے بعد ان کا جو اگریمنٹ تھا چھوڑنے کا ویسے کوئی اگریمنٹ تھا ہی نہیں. تو یہ جو بار بار یہ ہو رہا ہے تو اب ٹرسٹ نہیں رہا ان میں. میرے خیال میں آئی ایم سوری ٹو سے کہ ٹرسٹ نہیں ہے، ٹرسٹ ڈیفیسٹ بہت بڑا ہے. صحیح. اچھا ظفر اللہ صاحب، یہ جو چودھری نثار صاحب کا کردار ہے سارے معاملے کے بیچ میں، کچھ خیال یہ بھی آ رہا ہے کہ وہ سمجھ نہیں آ رہا کہ وہ کس کی سائڈ پہ ہیں. اس کو ان کے کردار کو آپ کیسے دیکھتے ہیں؟ چودھری نثار کا کام یہ ہے کہ وہ ایکسپلین کرے گورنمنٹ کے پالیسی کو لاجکلی. ہے وہ ہوشیار آدمی، بولتے بھی اچھا بولتے، مگر وہ کنونس نہیں کر سکتے، وہ کنونسنگ نہیں ہے. اس لیے کہ ٹریک ریکارڈ جو ہے شریف برادرز کا وہ معاف کریے اتنا اچھا نہیں ہے. بار بار لوگ کہتے ہیں. اب دیکھیے یہ جو انکوائری ہوئی تھی، ایک ون مین جوڈیشل کمیشن، یہ ماڈل ٹاؤن کا واقعہ، ادھر تو اس نے پلینلی لکھا ہوا ہے کہ لگتا ہے کہ دے ہیو وائلیٹڈ دی اوتھ، مانے اوتھ پہ جو انہوں نے اسٹیٹمنٹ دیا ہے لگتا ہے کہ وہ بھی صحیح نہیں ہے. دیکھیے when you take an oath اور وہ لگتا ہے کہ آپ نے وائلیٹ کیا، خیر پروف ہونا چاہیے، مگر اگر پروف مل جائے وہ تو ایک جیلبل اوفینس ہے. تو یہ آئی ایم سوری کہ یہ ظاہر ہے کوئی ٹرسٹ تو ہے ہی نہیں ان دونوں کے. اب when you have no trust، کیا کس قسم کی اگریمنٹ؟ اور فوج کیا کرے گی فوج کے ساتھ؟ وہ فوج خود کہہ رہی ہے کہ ان کے ساتھ جو ان کا معاملہ تھا مشرف کی انڈائٹمنٹ کے بعد، انہوں نے کہا انڈائٹ ہو جائے، آ جائے، انڈائٹ ہو جائے پھر چلے جائے باہر. وہ انڈائٹ ہو گیا، انہوں نے کہا نہیں ہم نہیں جانے دیتے، دے چینج دیئر مائنڈ. میرے خیال میں جی دیر از، اب تو یہ مسئلہ چل نہیں سکتا. مانے جیسے میں نے آپ کو شروع میں کہا کاؤنٹ ڈاؤن ہیز بیگن. آلرائٹ، ایک ون لاسٹ کوشچن ظفر اللہ علی صاحب، آپ سارے معاملے کو دیکھ رہے ہیں، یہ جو لاسٹ ایک کہتے ہیں نا 11th آور ڈیولپمنٹس ہوتی ہیں، چینج آف سٹانس ہوتا ہے اور چینج آف موڈز ہم دیکھ رہے ہیں،
अल्ताफ हुसैन साहब ने तो इतना तक कह दिया है कि कोर कमांडर्स को एड्रेस करके कि अगर कोई अनपॉपुलर डिसीजन भी लेना पड़े तो ले लें, उसकी ज़रूरत है। और सेकंड ये कि मखदूम अमीन फ़हीम साहब का भी जो है अभी वो एक बयान आया है, उन्होंने ये कहा है कि 1 महीने वाली बात हो सकती है प्राइम मिनिस्टर की, इसमें कोई मज़ायका नहीं है और इसको जो है पार्लियामेंट के थ्रू एक रेजोल्यूशन पास करके कर सकते हैं, इसकी गुंजाइश भी है। पीपल्स पार्टी के लीडर ऑफ अपोजिशन है खुर्शीद शाह साहब, उन्होंने एक बहुत धुआंधार तकरीर किया आज असेंबली में, तो ये भी एक 360 डिग्री का एक टर्न आ गया। आप इसको कैसे देखेंगे सारे मामले को? बड़ा अच्छा आपने कहा। खुर्शीद शाह साहब का जो स्पीच था, मेरे ख्याल में वो मैं समझता हूँ आप और मैं अगर स्टेज पे होते तो हम भी ताली बजाते। इट वाज अ वंडरफुल परफॉर्मेंस ऑफ एक्टिंग। जिधर तक ये है अमीन फ़हीम साहब का स्टेटमेंट, ये बड़ा रियलिस्टिक है। अगर वाकई आप अगर ये अब इंडिकेट कर रहे हैं कि आप चले जाएं, लगता है कि आप खुद बंद गली में आ गए हैं और इसका अगर आप कोई कंसेशन करें तो बड़ी अच्छी बात होगी। मेरा अपना ख्याल ये है जी कि मेजर कंसेशन इज ड्यू फ्रॉम द गवर्नमेंट, नहीं तो ये मामला चलेगा नहीं। और मेरे अपने ख्याल में हालांकि अल्ताफ हुसैन साहब बार बार कह रहे हैं कि वो मिलिट्री रूल आ जाएगा, उसके लिए नहीं, मगर कोई और चारा ही नहीं लगता है अगर दे डेडलॉक कंटिन्यू करें। राइट, बहुत शुक्रिया आपका ज़फ़र लारी साहब, आपने हमें सिचुएशन सेंटर में टाइम दिया, बहुत शुक्रिया। शाह साहब, ब्रेक जो वक्त थियो ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं। नाज़िम, वक्त थियो ब्रेक जो वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़िम। शाह साहब, ॾाढो सुठो नमूने ज़फ़र हिलाली साहब ॻाल्हि कई त 245 जे तहत हुकूमत पाण जेको आहे फ़ौज खे हिन मामले में इन्वॉल्व कयो ऐं हाणे जेको गैप अची वियो आहे ॻाल्हियुनि में, त अॻी धुर्त पारां बि इहो चयो आहे त हाणे मुज़ाकरा जो दरवाज़ो बंदि थी चुको आहे। तव्हां सम्झो था इहो गैप कीअं फिल थी सघंदो? जी, हिन में इहो आहे त हिकिड़ी सूरत जेका 245 जे हवाले सां जेका मियाँ साहब इहो पंहिंजो जो फ़ैसिलो त फ़ौज खे असां घुरायूं था इन जे लाइ त ताकी उहो प्रोटेक्ट करे। हाणे चवण जो मक़सदु इहो, अॼु हुन पंहिंजी स्पीच में बि चयो आहे, फ्लोर ऑफ द हाउस ते बि चयो आहे, हुन इहा ॻाल्हि कई आहे त अगरि फ़ौज असां अगरि घुरायूं या न घुरायूं, बिल वास्ता या बिला वास्ता असां घुरायूं न घुरायूं, इन्वॉल्व कयूं न कयूं, फ़ौज जी पंहिंजी हिकिड़ी ज़िम्मेदारी आहे। त अगरि उन जी ज़िम्मेदारी आहे त हू जॾहिं ही प्रोटेस्टर्स जेके आहिनि, एहतजाजी कंदड़ जेके माण्हू आहिनि एहतजाज कंदड़, उहे जॾहिं उन पासे वधनि था त उहो जेको उनखे सेफ गार्ड करणु उहो फ़ौज जो कमु आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त नवाज़ शरीफ़ साहिबु हिकिड़ो बयानु ॾिए थो, वरी पाण ई उन ते हिकिड़ी वज़ाहत बि करे थो, वरी पंहिंजे ई तकरीर जे अंदरि, मतिलबु मूंखे लॻो इहो पिए त उन्हनि जो जेके जेतिरो बि मां ॿुधी सघियो आहियां त ही वॉज कंफ्यूज़्ड, उनखे सम्झ में ॻाल्हि न पई अचे त मां कहिड़े छा ॻाल्हायां। मीटिंग्स मथां मीटिंग्स कंदो थो वञे, पार्टी जूं हाणे बि उनजी हिकिड़ी शायदि हाणे ब्रेक में वियासीं त ख़बर पई त मुलाक़ात। पर शाह साहब, बहितर इहो न आहे त अमीन फ़हीम या जेके मुख़लिसाना मशवरा ॾिना था वञनि हिन बंदि गली मां ॿाहिरि निकिरण जे लाइ वज़ीर आज़म साहब खे, त उन्हनि ते थोरो गौर कयो वञे भला? ॾिसो, हाणे जीअं ज़फ़र लाली साहब बि चयो या ॿिया जेके आहिनि उन्हनि चयो त हाणे देर इट्स टू लेट। हिकिड़ी ॻाल्हि हुई न त वाइंड अप कयो। असांजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ तजिया निगार जेके आहिनि उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो एक्सपर्ट ओपिनियन रायो बि हो। असांजे इहो जीअं चयो न, हिकिड़ो ज़फ़र शेख साहिबु असां वटि हिकिड़े प्रोग्राम में उन्हनि चयो इट्स द एंड ऑफ द बिगिनिंग। सही आहे न? त इहो चवण जो मक़सदु इहो त हाणे जेको कुझु थियणो हो उनजो वक़्तु, मुंहिंजो ख़्यालु आहे हुकूमत तमामु घणो टाइम जेको आहे गेन कयो ऐं वेस्ट कयो, को डिसीजन वठे आहे। भला अॼु नवाज शरीफ साहब छा चयो, उन चयो त ये इक़्तिदार तो मेरे लिए मसला नहीं है, एक बार नहीं 10 दफ़ा मुझे मैं असूलों पे सौदा नहीं करूँगा। भाई अगर तव्हांखे इक़्तिदार जी परवाह न आहे त तव्हां पंहिंजे भाउ को रेज़िग्नेशन ॾियारियो, तव्हां कुझु त अहिड़ो अमल कयो। FIR जे मामले खे बि एॾो डिले कयो वियो। एग्ज़ैक्टली, उहो हिननि मिस हैंडल, मिस कैलकुलेटेड, अलाए कंहिं हिननि खे मशवरो ॾिनो आहे, कंहिंजे मशवरे ते था हलनि। मुंहिंजो मां हिन वक़्तु अगरि मूंखे अगरि हिकिड़ो सख़्तु अगरि हिकिड़ो एनालिसिस ॾियणो पए त मां इहो चवंदुसि त अ लॉस्ट अपॉर्चुनिटी, टोटली वेस्टेड।
जेको हिननि खे मौक़ो हुयो ही विञाए हुनखे चुका बिल्कुलु ग्रैब करे सघनि पिया, जेको आई थिंक इट्स टोटली वेस्टेड। शाह साहब सम्झो था त ॿिनि मज़बूत इदारनि जे विच में हाणे ॻाल्हि थी वई, प्राइम मिनिस्टर हाउस ऐं पाक फ़ौज जे विच में, जे तरह जे बयान जी तस्दीक तरदीद या चयो वञे थो नथो चयो वञे, या सालसी या मुशावरत जो किरदारु अदा करण लाइ चयो या न चयो, था सम्झो था त ख़ुदा न करे को तसादुम मज़बूत इदारा आहिनि ॿई? हाणे मज़बूत हिकिड़ो न रहियो आहे, घटि में घटि अॼोकी पोज़ीशन में हिकिड़ो क़ाइदे अवान जेको आहे उहो उनजी स्पीच ऐं उन मथां हिकिड़े ॿिए इदारे जी उन ते वज़ाहत छा बल्कि हिकिड़ी ॾाढो अॻिते वञी करे उन्हनि चयो त भई तव्हां ई घुरायो असांखे, ऐं तव्हां कीअं था इहो चओ त असांखे ज़रूरत न आहे। यार वज़ीर आज़म हाणे यू टर्न वठणु चाहे थो त सालसी जो किरदारु अदा करण लाइ, जॾहिं हुन पाक फ़ौज खे चयो, इट मीन्स हुनखे महसूसु थियो मां पंहिंजो पावर ॾेई चुको आहियां हाणे, त हाणे उन शइ खे वरी उहो रिपीट मतिलबु उन खां यू टर्न वठणु चाहे थो, उन पंहिंजे जेको बयान या जेका ॻाल्हि हुन कई त न हाणे वापसि मां कीअं हुनखे गेन कयां? ॾिसो हिकिड़ो त सिंपल सोल्यूशन आहे, मां सम्झां थो जेको प्राइम मिनिस्टर जी कुर्सी ते माण्हू वेहंदो आहे उनखे घटि में घटि ख़बर हूंदी आहे त जेका ग्रेविटी ऑफ द मैटर और सिचुएशन हू उन अप्रोच सां हलंदो आहे न। मतिलबु तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो त जेको विच में असां वटि प्रॉब्लम्स रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ बहरान रहिया आहिनि जेके हिकिड़ा नेचुरल हुन में हुया, तव्हांजी अप्रोच ओवरऑल काउंट कंदी आहे। प्राइम मिनिस्टर को हल्को माण्हू न थींदो आहे, ऐं स्पेशली जेको सेकेंड टाइम 2/3 मेजोरिटी में हिकिड़ो प्राइम मिनिस्टर अचे ऐं टे भेरा उहो वज़ीर आज़म हुजे त उनजो हिकिड़ो घटि में घटि एतिरो त सेंस हुजे न उनखे त हू रिस्पॉन्सिबली शयुनि खे हैंडल करे, न को हू मतिलबु आई थिंक नर्वसनेस जो शिकार आहे हिन वक़्तु गवर्नमेंट, ऐं इन नर्वसनेस मां ॿाहिरि निकिरणु हाणे हुनजे लाइ मसइलो थी वियो आहे। शाह साहब, शाराय दस्तूर जे ॿिन्ही पासनि खां पुलिस ऐं FC बि मुक़ररु आहे, हाई अलर्ट लॻो पियो, तव्हां सम्झो था त हिन वक़्तु पेट तरफ़ां जेका तयारी मुकमल आहे उन्हनि जी तरफ़ां हिन वक़्तु का वज़ाहत को लाइ अमल बि साम्हूं न अची सघियो आहे, तव्हां सम्झो था त कुझु थी सघे थो या कुझु करण तरफ़ वञी रहिया आहिनि हू? ॾिसो अगरि जेका सूरतहाल जेका ताज़ा असां वटि अपडेट्स या ख़बरूं अचनि थियूं, मूंखे लॻे थो त ईअं न थिए त मूंखे अञा बि हिकिड़ो चवंदा आहिनि न त एक्सक्लूड आउट नथा करे सघो, कंहिं बि हतमी ॻाल्हि न आहे, पथर ते लकीर न आहे। शायदि इन मसइले ते सुप्रीम कोर्ट वरी कुझु चवे त बाबा तव्हां त ख़ातिरी कराई असांखे, लिखत में तव्हांजी पई आहे त तव्हां का बि अहिड़ो अमल न कंदव जंहिंसां डिस्टर्बेंस थींदी, ऐं हिकिड़ो हुकुमनामो बि सुप्रीम कोर्ट जो आयल आहे त तव्हां इन एरिया खे क्लियर कयो, जेको मां सम्झां थो हिन महिल ताईं अगरि असां थोरो हाणे अगरि असां ऑपोज़िट साइड ऑफ द फेंस वेही अगरि ॾिसूं, जाइज़ो वठूं त इट्स सेल्फ हे प्रोटेस्टर्स बि वायलेशन त कनि था न, बिल्कुलु कोर्ट ऑर्डर, ऐं इहो थी सघे थो। मां इहो मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, हिन में मुंहिंजे चैनल जो सन TV जो हिन में न आहे, जो ओनरशिप मां थो खणा हिन ॻाल्हि जी, थी सघे थो त इहो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जे ज़मीरे में बि अचे, अदालत चई सघे थी त भई तव्हांखे असां चयोसीं त ख़ाली कयो, तव्हांजो जेको जवाबु हुयो उन मां असां मुतमइन न हुयासीं जेके ॿिन्हिनि धुरनि जा, ऐं तव्हांखे असां रिपीटेडली चयो आहे त तव्हां जॾहिं तव्हां FIR जे मसइले ते एतिरो शोर मचायो था त तव्हां असांजी ॻाल्हि बि ॿुधो। थी सघे थो त सुप्रीम कोर्ट को अहिड़ो ॾेई सघे थी त जंहिंमें अचे त भई तव्हां का बि तव्हां असांखे ख़ातिरी कराई आहे। हिन महिल ताईं सुप्रीम कोर्ट जी एंट्री या को उन पासे ॾों ॻाल्हि न आई आहे, राति जो टाइम आहे, ख़बर न आहे त उहो अची सघे थो या सुबुह जो को अहिड़ो फ़ैसिलो अची वञे, पर हिन वक़्तु ऐं अगरि हीअ वधी था वञनि अॻिते त पोइ वरी हिते नज़रिया ज़रूरत अची वेंदो। शाह साहब, हिन वक़्तु जेके ताज़ा तरीन अपडेट्स आहिनि त वज़ीर आज़म मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ सां वफ़ाक़ी घरू वज़ीर चौधरी निसार जी मुलाक़ात जारी आहे, रेड ज़ोन जी सिक्योरिटी बाबति ब्रीफिंग ॾिनी पई वञे, ऐं वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी वफ़ाक़ी वज़ीरनि पार्टी अॻुवाणनि सां मुलाक़ात जारी आहे। थी सघे थो त कलाक ॾेढ में असां ताईं के नवां अपडेट्स या सूरतहाल वाज़े थी वञे, ॾिसजे त छा थो थिए। ट्रांसमिशन जो सिलसिले खे जारी रखंदासीं, पर नाज़रीन वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो, हलूं था न्यूज़ स्टूडियो तरफ़।